दिल जी लॻीअ खे केरु थो विसारे, आहे मशूक जे हथ में आश खारे या मारे। बस दिल में उहा ई बाह ॿारे जेका उजा में महबूब। माया मोहम्मद साजन ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल विलेज टैलेंट 110। अॼु असां मिलिया आहियूं प्यारे दोस्त निज़ामुद्दीन सां, जेको माशाल्लाह ज़बरदस्त टैलेंटेड आहे। जेका असांजी अॼु जी टॉपिक आहे त हारी हारी कीअं थियो। माशाल्लाह यूनिवर्सिटी जो स्टूडेंट आहे ऐं चो तीन खां कुझु इंफॉर्मेशन वठूं था त हारी हारी कीअं थियो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। छा हाल आहे निज़ाम भाई? दुआ लॻी वई अल्लाह जा एहसान। हारी हारी कीअं थियो? हारीअ जो जेको बुनियादु आहे न, उहो असांजे ॾाॾे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी शुरू थियो। जॾहिं अल्लाह उन खे ख़लक़त कयो हेठि ज़मीन ते, जॾहिं जन्नत खां उन ॿाहिरि गॾियो, जॾहिं अल्लाह नाराज़ थी उनखे त पोइ हेठि खाइण लाइ उनखे कुझु न हो। पोइ अल्लाह उन खे सोच ॾिनी त हाणे तूं ज़मीन खेड़। उन पोइ ज़मीन खेड़ी पंहिंजी, पोइ अनु पायो। पोइ उतां सिलसिलो इहो यको हलंदो आयो हज़रत असांजे ॾाॾे हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी यको हलंदो आयो सिलसिलो। वाह वाह, तमामु ज़बरदस्त। माशाल्लाह तव्हांखे ख़बर त पइजी वई हूंदी त माशाल्लाह नॉलेज आहे, विलेज में नॉलेज आहे। ऐं दोस्तो, जे अगरि असांजा वीडियो तव्हांखे पसंदि अचनि त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब ज़रूरु कजो। ऐं ख़ुशूसन इहे गुज़ारिश उन्हनि दोस्तनि जे लाइ आहे जेके सिंधी भाइर आहिनि। ऐं हिन निज़ाम भाई ॿुधायो त हारी हारी ईअं थियो, हज़रत आदम अलैहिस्सलाम खां वठी अल्लाह से हुकुम ॾिनो त तूं वञी ज़मीन खेड़। निज़ाम भाई, इहो हारी हार्ड वर्क कनि था, ये कीअं था ज़िंदगी गुज़ारनि, ज़िंदगी बसर कनि, इन जे बारे में तव्हां कुझु असांखे इंफॉर्मेशन ॾिजो। भाऊ, मुंहिंजो चवणु इहो आहे, बामक़सद जॻह ज़िंदगी जो मक़सदु आहे हारीअ जो। असांजा वॾा, असांजा अबा ॾाॾा, उहे ज़मीन खेड़ींदे हलिया विया, लाह गॾंदे हलिया विया वीचारा। बसि उन्हनि इहो ई सोचियो पए त बसि हाणे हिते ई आहियूं, परियनि ज़मीननि खे पंहिंजो पिए सम्झो। पर भितर उन्हनि पराए भितर ते पंहिंजो करे सम्झो। पर उहो त हिकु ॾींहुं असांखां हीउ वञिणो आहे, खसणी आहे ज़मीन ही बि। छो त ज़मीन हिकु हुननि माउ करे इहा कई। ज़मीन आहे ई मां, धरती मां। पर असांजा वॾा चवंदा हुआ त मुंहिंजी उहे मल हर जनीअ जे हथ में, हमेशह उहे मल ई आहिनि जिन्हनि जे हथ में हर आहे। ऐं हारी तबिको जेको आहे न, हीउ वॾो सरकार ठहे थी, दरअसल आहे हारीअ जी बुनियाद ते। सभु कमाई जेका बि आहे, हीउ दुनिया जो दारोमदार हारीअ जे ई सिलसिले ते मुताबिक़ हले थो। हारी हर न काहे, फसल न काहे, कुझु बि न काहे। छा खाईंदा, छा ते वापारु हलंदो, सॼो बुनियादी जेको कमु आहे न, उहो हारी ते ई डिपेंड कंदो आहे। इहा पघार उन्हनि जी शामिलु हारी जी ई आहे। वाह वाह, तमामु ज़बरदस्त। निज़ाम भाई चयो त हारी सम्झो के मुल्क खे हलाए थो। हारी जी अगरि ज़मीन न काहे, जे अगरि ज़मीन नथो काहे सही तरीक़े सां, त मुल्क नथो रही सघे। उहो शाइरी जेका तव्हांजी पंहिंजी क्रिएट थियल हुजे, थोरी बयानु कजो असांजी ऑडियंस ॿुधे। असांजी पंहिंजी शाइरी आहे त दिल जी लॻीअ खे केरु थो विसारे, आहे मशूक जे हथ में आश खारे या मारे। बसि दिल में उहा ई बाह ॿारे जेका उजा में महबूब अथां। त मोहबत ई अथई मन में त कर उनजो इज़हार, वेही वक़्तु न विञाए ज़िंदगी ॾींहुं अथई ॿचार। हाणे नफ़्स पंहिंजो मार, रखी मोहबत सची मोहबत मन में। मुंहिंजी पत रखजांइ मुंहिंजा परवर धणी, जीअं तोखे प्यारो आहे मुंहिंजो भिट धणी। हाणे मुंहिंजे अंदरि आओ खणी त मेरे ई मां लहां। वाह वाह, ज़बरदस्त। यार दोस्तो, केरु चवंदो त ॻोठाणे माहौल में टैलेंट न आहे? हे तव्हांजे साम्हूं असांजो प्यारो दोस्त निज़ामुद्दीन, जंहिं पंहिंजी शाइरी ॿुधाई तव्हांखे। निज़ामुद्दीन, हिकिड़ो अर्ज़ु आहे त तव्हां पंहिंजे हिसाब सां असांजे दोस्तनि खे थोरो अर्ज़ु कजो त असांजो यूट्यूब चैनल सब्सक्राइब कनि। उहा लख महिरबानी थींदी उन्हनि दोस्तनि जी। छो जो ही दोस्त जेके हिननि दोस्त ही असांजो जेको ग़रीबनि जो ॾिसंदा, ही त ॿियनि में बि इहो शौक़ु पैदा थींदो त वाक़ई यार हू ॻोठाणो थी करे त असां शाइरी या के हूंदा आहिनि न, हालांकि त उहे दॿियल हूंदा आहिनि, मुंझल हूंदा आहिनि हर हालात में, पर उहो हालात खे परे करे, पासे ते करे उहे अॻिते वधंदा। असांजी दोस्तनि खे इहा ई महिरबानी जेको आहे सो सब्सक्राइब कंदा त वधीक महिरबानी थी पवंदी। दोस्तों, हे तव्हां माहौल ॾिसी रहिया आहियो, बैकग्राउंड ॾिसी रहिया आहियो। हे मां जेको रुमाल इस्तेमालु कयो त गर्मी आहे ज़बरदस्त, शाम जो पहर आहे, असां ॾाढी महिनत था कयूं
दोस्तों अगर असांजो वीडियो तव्हांखे पसंदि अचे या तव्हांखे को बि फ़ाइदो मिले त असांजे चैनल खे सब्सक्राइब कजो ऐं बेल आइकन खे दॿाइजो। हर वीडियो तव्हां ताईं पहुचे। असां सुठियूं सुठियूं टॉपिकूं तव्हां सां शेयर कंदा रहंदासीं। ठीकु आहे दोस्तों, मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में।